बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अरदनल अमानता अलस समावाति वल अर्दि वल जिबाल फ़अबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिन्हा व हमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मा इम्मदहतु मुहम्मदन बिमकालतिही लाकिन मदहतु मकालतिही बिमुहम्मदी। मनशा यही है मेरे कीलो वकाल की, होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। ये महफिल है आका के आने की महफिल, ये महफिल है किस्मत जगाने की महफिल। जहाँ जिक्रे मीलाद खैरुल बशर हो, खुदा की कसम वो हो मकाम मुहतरम है। शहीदी का हर तज़किरा है गिरामी, शहीदी की हर दास्तां मुहतरम है। बिरादरान इस्लाम, मुसलमान भाइरों, महफिल में मौजूद मेहमानान गिरामी, बिलखुसूस सदर महफिल मोहतरमुल मकाम साईं हाजी शमसदीन सोहू साहेब, मेहमान जी वकार जनाब मोहतरम गुलशेर अहमद साहेब, रौनक महफिल साहिबजादा सलाहुद्दीन सोहू साहेब, मुजाहिद अहले सुन्नत उस्ताद उल-हुफ़ाज़ जनाब मौलाना हाफिज दीदार अली कोरी हुसैनी साहेब, मीज़बान महफिल नौजवान मोहतरम तुफैल अहमद कोरी साहेब, ॿिया
मुझे महबूब मदीने वारे घोट जा उम्मतियो सरकार जा गुलामो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। दोस्तान मोहतरम, अज तवांजे गोठ है तमसो हुआ जी हिन बिरोहिन वारी मस्जिद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मीलाद पाक जी महफिल आ। अल्हम्दुलिल्लाह ही भी तव्हांजे ज़ौक़ शौक़ ऐं मोहब्बत जी निशानी आ। हालांकि तव्हांजे शहर तव्हांजे गोठ में पहिरीं रबीउल अव्वल शरीफ ते बि सरकार जे आमद जे ख़ुशी में एक जुलूस निकिरंदो आ ऐं जेको हर साल वांगुरु वरी बि सूमर जे ॾियारे पहिरीं रबीउल अव्वल शरीफ ते वो जुलूस निकिरंदो। वरी 12 रबीउल अव्वल शरीफ ते तव्हांजे गोठ में जुलूस निकिरंदो आ। हालांकि बराड़ी जो इलाइक़ो आ पर तव्हांजो जुलूस ज़रे घटि वञी नसीराबाद शहर जे जुलूस सां मुक़ाबिलो कंदो आ। अल्लाह ताला तव्हांजे इन जोश खे, तव्हांजे मोहब्बतुनि खे, तव्हांजे इन्हनि ख़िदमतुनि खे अञा बि वधीक मज़ीद तरक्की अता फरमाए। असांजे दोस्त तुफैल अहमद सां जेके बि दोस्त ताउन कनि था, अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं विझंदो। छो त हिकिड़ा जानी कम करण वारा हूंदा आहिनि त ॿिया वरी उन जे पुठियां माली सपोर्ट करण वारा हूंदा आहिनि। अल्लाह ताला जे दीन में असांजे जानी कमनि जी बि ज़रूरत आ त असांजे माली मुआविनत ताउन ऐं ख़िदमत जी बि ज़रूरत आहे। अल्लाह ताला इन्हनि सभिनी दोस्तनि जूं ख़िदमतूं, कोशिशूं, महिनतूं पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो मीलाद मल्हाइण, मीलाद जो मक़सद आहे रसूलुल्लाह जे ॼमण जूं ॻाल्हियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबे अम्मा जूं ॻाल्हियूं, उन जे ॾाॾनि पर ॾाॾनि जूं ॻाल्हियूं करण, इनखे मीलाद चइबो आहे। ऐं हिन दौर जे हिसाब सां वरी मीलाद जो मक़सद इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे आमद जे ख़ुशीअ में, अचण जे ख़ुशीअ में जलसा, जुलूस, ख़ैर ख़ैरातूं ऐं पंहिंजे वजूद में हिकु ख़ुशीअ जो एहसास बि पैदा कजे ऐं उन ख़ुशीअ जो इज़हार बि कजे। इन बि रुॻी न आहे त भाई अंदर में ख़ुशी आहे पर मां ज़ाहिर नथो कयां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उहा ज़ात आ, अहिड़ी त अल्लाह जी नेमत आ, मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात एॾी वॾी नेमत आ जो उन जो ख़ुशीअ जो इज़हार करण बि ज़रूरी आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर सूरत दुआ जे आख़िरी आयत में फरमायो, व अम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस। अल्लाह ताला मदीने वारे साईं के फरमायो, सोना ए मुझा महबूब पंहिंजे रब जी नेमत जी ॻाल्हि कर। व अम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस। अल्लाह ताला फरमायो, मुस्तफ़ा रब करीम जी जेका तो ते नेमत, का बि नेमत आहे उहा लिकाए न, उन जी ख़ुशी रुगी अंदर में पाण वटि न रख,
अल्लाह ताला फरमायो सोना उन जी गाल बि कर, गाल तॾहिं थींदी जॾहिं गाल ॿुधण वारा हुजनि। गाल तॾहिं थींदी जॾहिं गाल ॿुधण वारा हुजनि। मालूम थियो अल्लाह जे नेमतुनि खे बयान करण जे लाइ हिकिड़ा बयान करण वारा हुजनि त ॿिया वरी ॿुधण वारा बि ज़रूरी आहिनि त उहे बि गॾु थी विया आहिनि। जॾहिं अल्लाह ताला जे नेमतुनि जे बयान करण जे लाइ हिकिड़ो बयान करण वारो हुजे, ॿिया ॿुधण वारा हुजनि, मोहम्मद मुस्तफा जी ज़ात त कायनात जे सभिनी नेमतुनि में वॾे में वॾी नेमत आहे। उहा वॾे में वॾी नेमत आहे। ऐं मां हिकिड़ो जुमिलो तव्हां दोस्तनि ॾे ॾाढो अर्ज़ करे हुन खां बाद में जेका मां आयत मुबारका पढ़ी आहे उहा पढ़ंदुमि, हुन जो तर्जुमो तशरीह हुन जी वज़ाहत कंदुसि। उहो जुमिलो मुंहिंजो इहो आहे, कंहिं बि शइ जे अचण सां, ज़ाहिर थियण सां ख़ुशी उन्हनि खे थींदी आहे जिन खे फ़ाइदो पवे। सिज उभरी पवे सुबुह जो, ख़ुशी उन्हनि खे थींदी जन राति निंड ड्रव ते कई ऐं हुननि हाणे चयो त ॾींहुं थियो, शुक्र थियो, कंहिंखे कम ते वञिणो आहे, ॿलीअ ते वञिणो आहे, दुकान ते वञिणो आहे, उन्हनि खे ख़ुशी थींदी। पर जंहिं राति जो निंड न कई आहे, ॾींहं जो को बि कमु कोन्हे, वांदो आहे, सिज उभरी पियो, हिनखे ख़ुशी न थी। यार निंड अञा न कयमि, सिज उभरी पियो। ॿियो नंबर, ख़ुशी उनखे थींदी आहे जो जंहिं शइ जे अचण सां जन खे ज़रूरत हूंदी आहे उहे ज़रूरतमंद ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। जंहिंखे ज़रूरत न हूंदी उहो ख़ुशी न कंदो। मसलन फसल में पानी जी ज़रूरत आहे, ॿिज सड़नि पिया, कॾहिं कॾहिं अहिड़ी पोज़ीशन थी वेंदी आहे, ओचितो ख़बर पई भाई पानी पियो अचे, पानी जेॾी महिल लुढ़ी ईंदो, शाखुनि में लहंदो, हारी ॾिसंदा त बि ख़ुशी थींदनि, पर जेके ॿुधंदा उहे बि ख़ुशी कंदा, यार पानी अची वियो, असांजा ॿिज बची विया। मुस्लमान भाउ, मोहम्मद मुस्तफा जे अचण सां ख़ुशी उनखे थींदी जंहिंखे मुस्तफा जे अचण जी ज़रूरत हूंदी, जंहिंखे मुस्तफा जे अचण सां फ़ाइदो पए। पर जेको फ़ाइदो नथो समझे उहो त ख़ुशी न कंदो न। मसलन मांखे बनी आहे ई न, मां हुजां दुकानदार, पानी अचे त मांखे फ़र्क़ु कोन पवंदो, जे न अचे त बि मांखे फ़र्क़ु। हालांकि अकुलमंद जे लाइ, अकुलमंद जे लाइ भली दुकानदार हुजे, पानी अचण रुगी हारीअ जी ख़ुशी न आहे, उन दुकानदार खे बि ख़ुशि थियणु खपे, छो त फसल थींदा त तुंहिंजा दुकान हलंदा। मुसलमान भाउ, मोहम्मद मुस्तफा सोहणो हिन सॼी कायनात जे लाइ वॾी फ़ाइदेमंद ज़ात आहे, वॾी रहमत वारी ज़ात आहे, त हिन सॼी कायनात जी ज़रूरत वारी ज़ात आहे। इन करे जन जन खे मुस्तफा मां फ़ाइदो पियो आहे उहे मुस्तफा जे आमद ते ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। हिकिड़ो शैतान हो जंहिंखे नुक़सान पियो, मदीने वारे साईं जे ॼमण सां अचण सां शैतान खे नुक़सान पियो, ऐं महबूब जे ॼमण ते उन रड़ियूं कयूं, मदीने वारे साईं जे ॼमण ते रड़ियूं कयूं। इन करे आला हज़रत इमाम मोहम्मद रज़ा खान हिकिड़ो शेर चयो आहे जेको मशहूर शेर आहे, उन चयो आहे त निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदे रबीउल अव्वल।
निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल सवाए इबलीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। चओ ज़ोर सां सुभान अल्लाह। आला हज़रत चयो तो महबूब तुझे आमद जे खुशीअ ते वणन में खुशियूं थी वियूं, जानवरन में खुशियूं आयूं, आसमानन ते खुशीअ जूं मुबारकूं पियूं हलनि, जन्नत जे अंदर वॾा मज़ा थी विया। पर जेकॾहिं मज़ो न आयो हुयो त हिकिड़े इब्लीस खे मज़ो न आयो हुयो। त मुसलमान हुआ मदीने वारे साईं जे आमद जी खुशी आ ऐं ही प्रोग्राम मुझे महबूब जे अचण जो आ। अल्लाह ताला तव्हां दोस्तनि जे मथां लख रहमतूं करे। आऊं जेका आयत मुबारका पढ़ी चुको आहियां उन खे वरी तिलावत कंदुसि, उन जो तर्जुमो तशरीह मदीने वारे साईं जो शान तव्हां दोस्तनि जे आॾो बयान कंदुसि। अल्लाह जे क़ुरान मां ॿुधो त रब करीम कीअं पंहिंजे महबूब जे लाइ इंतज़ाम कया आहिनि। उन खां बाद में मुनासिब टाइम जे अंदर दुआ थींदी इंशा अल्लाह ताला। तव्हां सां सभिनी जा बेड़ा पार थींदा। सलात खे ॾियो भेरो बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। बुलंद बुलंद आवाज़ सां या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे सुहिणे सचे कलामे पाक जे अंदर फरमायो आ। रब करीम फरमायो त इन्ना अरदनल अमानत अल समावात वल अर्द वल जिबाल फअबैन अन यहमिलहा वअशफक़न मिन्हा वहमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला। तोरो ॿाहिरियां बि ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदर सूरह अहज़ाब जी आयत नंबर 72 में रब करीम हिक अजीब ऐं जबरदस्त खूबसूरत ॻाल्हि कई आहे। अल्लाह ताला फरमायो त इन्ना अरदनल अमानत अल समावात वल अर्द वल जिबाल। अल्लाह ताला फरमायो त मां रब करीम पंहिंजी हिकिड़ी अमानत तयार कयमि। उहा अमानत मां अल्लाह हिन दुनिया वारनि वटि रखण पियो चाहियां। मां रब करीम सभिनि खां पहिरियों ज़मीन खे चयुमि तूं वॾी ताक़त वारी आं, पाणीअ जे मथां विछायल जबल बि तुंहिंजे मथां बीठाइल, वरी दुनिया बि तुंहिंजे मथां क़ाइम थींदी, इंसान तुंहिंजे मथां वसंदा रहंदा। मां रब करीम तोखे वॾी ताक़त वारो करे पैदा कयो आ। मां अल्लाह जी हिक अमानत आ, मां रब करीम तो वटि रखण थो चाहियां। ॾे हाल अहवाल ज़मीन रब करीम जे ख़िदमत में अर्ज़ कयो त या अल्लाह तू रब करीम तुंहिंजी अमानत मां ज़मीन कोन संभाले सघंदसि। तुंहिंजी अमानत मां न खणी सघंदुसि। हालांकि ज़मीन खे वॾी ताक़त आहे। हे जहान सॼो, हे जबल जंगल वण टिण इंसान, हालांकि हिन जे चौधार पाणी आहे,
आई दुनिया में 3 हिस्सा पानी आ, चौथो हिस्सो ज़मीन है। जेकॾहिं मथे जहाज़न ते वञी हिन दुनिया जो तव्हां जेको आ तस्वीर तव्हां जेॾी महिल हिन जी कढंदव त तव्हांखे चौधार पाणी मिलंदो। मां इन खणी चवां हिन मस्जिद शरीफ जे हिन सॼे सहन में पाणी भरे ऐं इन सॼे सहन जे विच ते हीअ टेबल रखे छॾियो, रुगी पाणी पाणी, विच में टेबल तरंदड़ नज़र अचे। इन सॼी काइनात में पाणी पाणी आ, विच में ज़मीन तरे थी पई, पर उन ज़मीन ते जबल बि हिल, उन ज़मीन ते झंगल बि हिल, उन ज़मीन ते हीअ सॼी काइनात जेका इंसाननि वारी आ उहा आबाद आ। हे लारियूं कारियूं मोटर पिया था वहन हलन, रोड रस्ता, हालांकि चौधार पाणी। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी कुदरत आ, अल्लाह के ताकत आ। कीअं जहान जोड़ियो अथई। लुडंदी जरूर आ पर अॼु ताईं बुॾे कान थी। हेठों में पाणी दस, चौधार पाणी दस, हेॾा वॾा जबल बि रब करीम हुन जे मथां रखे छॾिया आहे। ऐं इहे जबल इन करे रखिया अथईंसि त इहा बैलेंस में रहे, लुडे न, पाणीअ में बुॾी न वञे। इन करे अल्लाह ताला ये ज़मीन के मेखूं हयूं आहिनि, इन्हनि मेखुनि जे ज़रिए जबलनि जे ज़रिए हीअ ज़मीन बीठी आहे। बाक़ी बीहारण वारो त मुंहिंजो अल्लाह अथसि, बीहारण वारो अल्लाह वा। सलात के ॾियो भेरो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। बोलो बुलंद आवाज़ सां या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो, जेडी महल ज़मीन रब करीम जे बारगाह में आजिज़ी ॾेखारी आ, अल्लाह ताला खां माफ़ी पई घुरे, मुंहिंजा रब करीम मां तुंहिंजी अमानत कोन संभाले सघंदसि। उन खां बाद में अल्लाह अकबर, ज़मीन खां अॻ में अल्लाह ताला आसमाननि खे इहा ज़मीन आची हुई। आसमाननि जवाब ॾिना, हालांकि आसमान जे अंदर सिज बीठो आ, चंड बीठो आ, सितारा बीठा आहिनि, पर आसमान ने रब करीम जे बारगाह में अर्ज़ रखियो त या अल्लाह असांखे या ताक़त कान्हे तो रब करीम जी अमानत के पाण में संभालियूं। आसमाननि खां बाद ज़मीन जो वारो आयो। ज़मीन रब करीम जी बारगाह में अर्ज़ कयो त या अल्लाह असां बि मां बि तुझी या अमानत न संभाले सघंदसि। उन खां बाद में अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर फरमायो वल जिबाल, अल्लाह ताला फरमायो जबलन के हुक्म कई त ओ जबलो, आसमान पहिरे नंबर ते वॾा आहिनि, उन्हनि खे वॾी ताक़त आ, पर उन्हनि बि मुंहिंजी अमानत संभालण खां आजिज़ी ॾेखारी आ। वरी ताक़त वारी ज़मीन है, ज़मीन बि मुंहिंजे अमानत के संभालण खां आजिज़ी ॾेखारी आ। टियों नंबर ते ताक़त वारा तव्हां जबल आहियो, तव्हां वॾा मज़बूत आहियो, भला तव्हां मुंहिंजी अमानत संभालियो। अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर फरमायो फ़अबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा। अल्लाह ताला जी बारगाह में आजिज़ीअ सां जवाब त ॾेई विया, जान त छॾाए विया, पर अल्लाह तो कुरान में चवे व अशफक़न मिनहा, आसमान ज़मीनूं जबल मां रब करीम जे अमानत जे खणण खां डिॼी विया। चओ सुभान अल्लाह। अदा आसमान वॾी ताक़त वारा, ज़मीन वॾी ताक़त वारी आ, जबल वॾी ताक़त वारा आहिनि, पर अल्लाह ताला जे अमानत संभालण खां डिॼी विया। व अशफक़न मिनहा, अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर फरमायो आहे
डिजी विया उन्हें अमानत संभालण का। मुसलमान भाइरो, अल्लाह ताला इन आसमान जे सामूं, इन ज़मीनुनि जे सामूं, जबलन जे सामूं हज़रत इंसान के पैदा फरमायो जेको आसमान जे मुकाबले में ज़रड़े जेतिरो आ, ज़मीन जे मुकाबले में का गाली ना है, जबलन जे मुकाबले में तमाम नंढड़ो आ। अल्लाह ताला फरमायो से मुझी अमानत है, आसमान नथा खणन ले, जमीनू नथू खणन ले, जबल नथा खणन ले। अल्लाह ताला फरमाए सो इंसान दे खबर मां रब करीम जी अमानत संभाली दे या न। इंसान रब करीम जे बारगाह में चवण लगो, ओ मौला, ओ करीम रब, तो जेड़ो रब हुजे, खालिक हुजे, मालिक हुजे, वो अमानत दे। अमानत का दुखी कोन हुंदी, जेकॾहिं मूं ते मेहरबानी थो करी त मां इंसान तुंहिंजी अमानत खणण जे लाइ तयार आहियां। मुसलमान भाइरो, अल्लाह ताला फरमायो इंसान उन अमानत के खणण जे लाइ तैयार थियो ऐं खणी वियो। रब करीम कुरान पाक जे अंदर फरमायो आ, व हमलकल इंसानो, इंसान उन अमानत के खणी वियो, इन्नहु कान ज़लूमन जहूला। बेशक यो इंसान पंहिंजे नफ्स के, पंहिंजे जिंद ऐं जान के तकलीफ़ विझण वारो हुयो, विझंदड़ हुयो ऐं नादान हुयो। हुनखे ख़बर नहीं, हुनखे अवल का ख़बर नहीं। इहो इते मुराद मुतलिक इंसान आ, इते मुराद मुतलिक इंसान आ। छो त आम जेको इंसान आ वो पहिरियों बेखबर हूंदो आ, खाली हूंदो आ, का ख़बर कान्हे का। मुसलमान भाइरो, अल्लाह ताला उन इंसान जे लाइ छा फरमायो, जेडी महिल रब करीम जी अमानत के खणी वियो, अल्लाह ताला फरमायो त अवल इहो इंसान ज़लूम हुयो। ज़लूम जी माना आहे पंहिंजे नफ्स के तकलीफ़ में विझण वारो, ऐं ज़लूम जी ॿी माना ज़ुल्मत मां वरतल आहे। ज़ुल्मत माना ऊंदाही, अंदर में कुछ भी न हुजे, ऊंदही ऊंदहे हुजे। उन खां बाद रब करीम फरमायो जहूला, जाहिल हुयो, इल्म कोन हुयुसि। पर अल्लाह ताला फरमायो से इंसान तो मुंहिंजी अमानत खई आ, हाणे मां रब करीम इन अमानत सां तुझे अंदर जेका ऊंदाही रखियल आ, इहा सभु ख़त्म करे तुझे अंदर रोशनी पैदा करे छड़ींदुसि। ऐं तुझे अंदर जेको जिल रखियल आ, इन अमानत जे करे तुझे अंदर इल्म ई इल्म रखे छड़ींदुसि। इंसान रब करीम जे ज़ात सां सौदो त कयो, पर अल्लाह ताला फरमाए जे तो मुंहिंजी अमानत खई आ त हाणे नुक़सान न पवंदी। अवल बेखबर हुए पर हाणे बाखबर थी वेंदे। अवल तुझे अंदर में ज़ुल्मत हुई, ऊंदाही हुई, हाणे तुझे अंदर में एक नूर बरंदो, रोशनियूं पैदा थींदियूं। ऐं वाकई अॼु इहा ज़मीन आहे, ज़मीन जे अंदर ऊंदाहियूं। अॼु ये जबल आहिनि, जबलनि जे अंदर ऊंदाहियूं ई ऊंदाहियूं आहिनि। आसमान आहिनि, उन्हनि में सिज चंड सितारा चमकनि था, जंहिंजे करे ज़मीन ऐं आसमान जो विचो माहौल बरे थो, रोशन थो थिए।
पर जेकॾहिं अल्लाह ताला जे नूर जूं अताऊं, अल्लाह ताला जे इल्म जूं अताऊं, रब करीम जो करम थियो आहे त इंसान ज़ात जे मथां थियो। अल्लाह ताला पंहिंजा नबी असां ॾे मोकिले, अल्लाह ताला पंहिंजा किताब असां ॾे मोकिलिया। अॼु उहो इंसान आहे जेको हुन आसमान खां बि वधीक इज़त भरियो आहे। अॼु उहो ई इंसान आहे जेको ज़मीनुनि खां वधीक इज़त भरियो आहे। अॼु उहो इंसान आहे जेको इन जबलनि खां वधीक इज़त भरियो आहे। रब करीम इन जबलनि खे, ज़मीनुनि खे, आसमान खे तव्हांजे कम जे लाइ पैदा करे छॾी, तव्हांजे ख़िदमत जे लाइ लॻाए छॾी। तव्हां असां इंसाननि खे रब करीम इन सॼी काइनात में वॾो इज़तदार बणाए छॾियो। छाजे करे त इंसान पंहिंजे रब करीम जी अमानत खे क़बूले वरितो। मुसलमान भा, इन में तफ़सीरनि जा 3 कौल आहिनि, छो त तव्हांजे दिलि में बि ख़्याल पैदा थींदो या अमानत कहिड़ी आहे, या अमानत आहे कहिड़ी जेका इंसान संभाली आहे। मुसलमान भा, तफ़सीरनि 3 कौल आंदा आहिनि। हिकिड़ो कौल आंदो अथनि त इन अमानत मां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे। ॿियो कौल आंदो अथनि त अमानत मां मुराद अल्लाह ताला जी ज़ात जी मुहबत आहे, जेका जबलनि में न आहे, ज़मीनुनि में न आहे, आसमाननि में न आहे, जेका मुहबत इंसाननि जे अंदरि आहे। ऐं टियों नंबर कौल आहे त इहा अमानत मां मुराद नूर मुस्तफ़ा हुयो, जेको आसमाननि न संभालियो, ज़मीनुनि न संभालियो, जबलनि न संभालियो। अदब जे ख़ातिर जवाब ॾेई बीही रहिया, मौला असां सम्झूं था इहो तुंहिंजे महबूब जो नूर आहे, असां न संभाले सघंदासीं। हज़रत आदम अलैहिस्सलाम पैदा थियो, रब करीम फरमायो आदम ही अमानत संभालींदे। आदम अलैहिस्सलाम चयो सुणा इन खां वधीक ॿिया कहिड़ा भाग थींदा। यो नूर मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात जो नूर हो, जंहिंखे अल्लाह ताला अमानत बनायो। ऐं उहा अमानत हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अंदरि मुंतकिल थी, उन में आई। मुसलमान भा, हज़रत आदम अलैहिस्सलाम में जेॾी महिल वो नूर जो आयो, अल्लाह ताला मलाइकनि सगोरनि खे हुकुम फरमायो हुयो, जॾहिं मां आदम अलैहिस्सलाम खे ठाहे तैयार कयां, उन्हीअ में पंहिंजो रूह फूकियां, तव्हां सभु मलाइका उनखे सजदे में सजदो कजो, सजदे में किरी पइजो। उन ज़माने में मलाइकनि सां गॾु इब्लीस बि रहंदो हो, शैतान बि रहंदो हुयो। जेॾी महिल हज़रत आदम अलैहिस्सलाम में मोहम्मद मुस्तफ़ा जो नूर दाखिल थियो, अल्लाह ताला मलाइकनि सगोरनि खे सजदे जो हुक्म जो फरमायो। सभु मलाइक सजदे में किरी पिया, मगर इब्लीस रहिजी वियो, सजदो न कयई, रुकजी पियो। छाजे करे? मलाइक पाण नूर जा हुया, ऐं मलाइक कहिड़े नूर मां पैदा थिया हुया। ओ मुसलमानो, अल्लाह ताला पंहिंजे नूर जी सिफाती तजल्लीअ मां मदीने वारे मीर जो नूर ठाहियो हुयो। उन नूर खे 4 हिस्सा कया हुयई। हिक हिस्से मां अल्लाह ताला सिज चंड पैदा फरमाया हुया, ऐं हिक हिस्से मां इहे मलाइक सगोरा पैदा थियल हुया। जेॾी महिल उन्हनि मलाइकनि जेके मुस्तफ़ा जे नूर मां पैदा थियल हुया, उन्हनि उहो पंहिंजो सागो नूर जंहिं नूर मां पैदा थिया हुया, हज़रत आदम अलैहिस्सलाम जे अंदर जो ॾिठो त मलाइक उन नूर खे सुञाणे सभु जो सभु सजदे में किरी पिया। छो त हो पैदा ई उन नूर जा थिया। इन करे जेॾी महिल हज़रत आदम अलैहिस्सलाम में नूर मुस्तफ़ा आयो, मलाइकनि जो वो नूर ॾिठो त मलाइक सभु सजदे में किरी पिया। त हे उहो नूर आहे जेको 70,000 साल हिजाबन में रहंदो हो, पर्दन में रहंदो हो, अल्लाह जी बारगाह में रहंदो हो। चओ सुभान अल्लाह। सलात के लिए बेरो बुलंद आवाज़ सां सभई गरजी पढ़ो, या रब्बे सल्ले अला
बुलंद आवाज सां या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो हिकड़े ॾिहाड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत जिब्रील अलैहिस्सलाम खां इहा पुछा कई त कम अमरत या जिब्रील, ओ जिब्रील ॾे ख़बर तुंहिंजी उम्र घणा साल आहे? चओ सुभान अल्लाह, थोरो ज़ोर सां ज़ोर सां। हजरत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज कयो त या रसूल अल्लाह, हे ज़मीनूं कोन हुयूं, मां अवल पैदा थियल हुयुसि, आसमान कोन हुया, मां अवल पैदा थियल हुयुसि, जहन्नम कोन हुयो, मां अवल पैदा थियल हुयुसि, जन्नत कोन हुई, मां अवल पैदा थियल हुयुसि, रब करीम जो अर्श अज़ीम कोन हुयो, मां अवल पैदा थियल मतलब इन कायनात में ज़ाहिर कुछ भी न हुयो, मां जिब्रील अवल पैदा थियल हुयुसि। मदीने जे साईं फरमायोसि भला एडो अवल जो पैदा थियो हुए, को यादगीरो अथई, को निशान, को पार, को पतो? चवण लगो त हाओ या रसूल अल्लाह, जॾहिं कुछ भी कोन हुयो, रब करीम जा नूरी हिजाब हूंदा, अल्लाह ताला जा नूरी पर्दा हूंदा, उन्हनि में हिकिड़ो सितारो उभरंदो हो जेको 70,000 साल बीठो हूंदो हो, वरी 70,000 साल लिकी वेंदो हो। 70,000 साल बीठो हूंदो हो, 70,000 साल लिकी वेंदो हो। या रसूल अल्लाह, इन सितारे के उभरंदे ऐं लिकंदे मां जिब्रील अलैहिस्सलाम 70 भेरा ॾिठो हो। उन खां पोइ ही जहान ठहियो, पोइ ज़मीनूं ठहियूं, आसमान ठहिया आहिनि, पोइ हे सभु रंग राज ठहियो आहे। मदीने वारे साईं फरमायोसि इते मुझो सुनो नबी मुस्कुराए पियो, मुझो सुनो नबी तबस्सुम पियो फरमाए। तबस्सुम फरमाईंदे जिब्रील के फरमायूं या जिब्रील अन ज़ालिकल कौकब, ओ जिब्रील इहो जेको सितारो 70,000 साल उभरंदो हो, 70,000 साल लिकी वेंदो हो, इहो सितारो मां मुहम्मद मुस्तफा हुयुसि। जोर सां चओ सुभान अल्लाह। इहो सितारो मां मुहम्मद मुस्तफा हुयुसि। जिब्रील अर्ज कयो या रसूल अल्लाह, अगर तव्हां हुयो 70,000 साल ज़ाहिर थींदा हुयो, 70,000 साल वरी गायब थी वेंदा हुयो, इहा छा माजरा हुई? मुसलमानो, मदीने जे साईं हजरत जिब्रील अलैहिस्सलाम के ॿुधायो 70,000 साल इबादत में हूंदो हुयुसि, इबादत में 70,000 साल क़याम कंदो हुयुसि, माना जीअं नमाज़ी बीहंदो आ, इएं मां मुस्तफा 70,000 साल बीही रहंदो हुयुसि, वरी 70,000 साल रब करीम जी बारगाह में सजदे में हलियो वेंदो हुयुसि। चओ सुभान अल्लाह। मुसलमान भा, इहो अल्लाह जो नबी आहे, इहो अल्लाह जे नबीअ जो नूर आहे, जेको हजरत जिब्रील अलैहिस्सलाम खां बि कई हज़ारे साल अॻे पैदा थियल आहे। मुसलमान भाइरो, मलाइकनि सजदो कयो, शैतान सजदो न कयो। छो न कई? त असल खां वठी नूर जी ऐं ज़ुल्मत जी, इस्लाम जी ऐं कुफ्र जी, ज़ुल्म जी ऐं अदल जी, हक जी ऐं बातिल जी जंग हलंदी आई आहे। मलाइका हुया नूर जा, हो त पाण नूर हुया। हुननि जॾहिं आदम में नूर ॾिठो, हो झुकी पिया, सजदे में हलिया विया।
पर शैतान तो नूर जो न हो न, इब्लीस हुयो बाह जो ठयल, बाह में हुन में इया जका ज़ाहिर बाह में रोशनी दा ॾिसो, इया रोशनी ना है। बाह हकीकत में अंदर पाण ऊंदा या बाहर रोशनी पैदा कंदी आ, पर नूर उन के चइबो आ जेको पाण भी रोशन हूंदो आ, ॿियनि खे भी रोशन करे छॾींदो। पाण भी रोशन हूंदो आ, ॿियनि खे भी रोशन करे छॾींदो आ। मुसलमान भा, शैतान जेको हुयो उन में अंदर ऊंदहि हुई, ज़ुल्मत हुई, तारीकी हुई, इन करे हुन नूर के सजदो न कयो। छो त ऊंदहि जी ऐं रोशनीअ जी पाण में लगंदी ना है। सिज उभरंदो आ त ऊंदहि निकिरंदी वेंदी आ, रात मोकिलाईंदी वेंदी आ, सिज लहण शुरू कंदो आ त रात अचण शुरू कंदी आ, ऊंदहि अचण शुरू कंदी आ। मालूम थियो त रोशनी थींदी, ऊंदहि भॼी वेंदी, ऊंदहि ईंदी त रोशनी हली वेंदी। मोहम्मद मुस्तफा जो नूर हजरत आदम में ज़ाहिर थियो। शैतान सजदो न कयो, हुन खे कावड़ लगी, हुन खे कबूल न थियो, हुन खे पसंद न आयो। इन करे हजरत आदम अलैहिस्सलाम के सजदो न कई। मुसलमान भाइरो, मालूम थियो त नूरे मुस्तफा जी इज्जत करण वारा मलाइक सगुरा आहिनि, ऐं नूरे मुस्तफा जो इनकार करण वारो, ताज़ीम न करण वारो शैतान। वो शैतान जेको मदीने वारे साईं जे नूर जी ताज़ीम न कई ऐं न जो कई त अल्लाह ताला उन जे मथां इनाम भी रखे छॾियो। रब करीम फरमाइस तुंहिंजे मथो मुंहिंजी क़यामत ताईं लानत आ। हिते रुगी दुनिया में न, क़यामत ताईं, 2-4 ॾींहं 2 साल 5 ॾींहं न, क़यामत ताईं तो शैतान जे मथां मुंहिंजी लानत आ जो तो मां अल्लाह जे नूर जी ताज़ीम न कई आ। सभई गॾिजी ॾियो सलात खे भेरो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। बुलंद बुलंद आवाज़ या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो, जेको मुझे महबूब जी इज्जत कंदो आ, ताज़ीम कंदो आ, पो मुझो महबूब जो नूर हुजे या मुझे महबूब जी ज़ात हुजे, उहो ही कामयाब आ। अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर मुझे महबूब जी ताज़ीम जे लाइ हिनन लफ्ज़न में भी इशारो ॾिनो आ। रब करीम फरमायो त मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन। अल्लाह ताला फरमायो मुझो महबूब तमाम जा कहीं भी मर्दन जो पीउ न आहे। अल्लाह ताला फरमायो हिन के तमा इंसानन वारे रिश्तन में हरू भरू छो था गोलियो, इंसानन वारी शख्सियत में हरू भरू छो था गोलियो। ओ मुसलमानो, मां एतरा लफ्ज भी तमा के जरूर चई छड़िया, असा मोहम्मद मुस्तफा जे इंसानियत जा इनकारी ना आहियूं। हो इंसान आहे पर दुनिया जे अंदर अकेलो आ। इंसान आहे पर दुनिया जे अंदर हुन जी जिन्स मां ॿियो को आहे ही न, हुन जी जिन्स मां ॿियो को आहे ही न। भाई ये इंसान आहे, हुन जी इंसानियत जो असांखे इनकार ना है करणो। पर अल्लाह ताला कुरान पाक जे हिनन लफ्ज़न में असांखे एक सुने जबरदस्त तरीके सां समझायो आ। अल्लाह ताला फरमायो त मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम। अल्लाह ताला फरमायो मुझो नबी मोहम्मद मुस्तफा तमाम जा कंहिं मर्दन जो
पीउ न आहे। भला रब इएं चवे हाँ मर्दन जो पीउ न आहे पर औरतुनि जो ज़रूर पीउ आहे। छो त सैयदा फातिमत ज़हरा जो अबो हुयो, चइनि न्याणियुनि जो मुस्तफ़ा पीउ हुयो, पर रब करीम इएं न चयो मर्दन जो अबो न आहे, पर इएं न चई त औरतुनि जो अबो आहे। हिन खे 4 धीअरूं आहिनि। रब करीम फरमायो इंसानियत जे दायरनि में छो था ॻोल्हियोसि। अल्लाह फरमायो हिन खे ॻोल्हणो अथव त चओ त भला किर रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन। ओ मुसलमानो मुझे महबूब के जॾहिं बि ॻोल्हण चाहियो, जॾहिं बि इन जी तारीफ़ कयो त इंसाननि में रही करे, इंसाननि वारे ज़ावियनि वारी न, पर अल्लाह ॿियो फरमाए हिन जी जॾहिं बि तारीफ़ कयो त हिन खे रसूल समझी तारीफ़ कंदा कयो। छा तारीफ़ कंदा कयो? भला हालांकि हिते क़ुरान में अल्लाह ताला फरमायो मा कान मुहम्मदुन अबा आदम मिन रिजालिकुम, मर्दन जो पीउ न आहे। वाकई में मदीने वारे साईं जा पुट मर्द न थिया, नंढड़ा नंढड़े लाइ विसाल करे विया। इहो त रब करीम सच फरमायो। पर मुसलमान भा हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम धीउनि जो पीउ ज़रूर आहे, पर अल्लाह चयो त तव्हां हरू भरू पीउ वारे रिश्ते में छो था महबूब खे ॻोल्हियो, या इन दुनिया वारा जेके इंसानी रिश्ता आहिनि इन्हनि में छो था ॻोल्हियोसि। तव्हांखे तारीफ़ करणी आहे त हे मां अल्लाह जो रसूल आहे, हिन खे रसूल सम्झी तारीफ़ कयो, हिन जी रसूल हुजण वारी हैसियत में तारीफ़ कयो। हाणे तव्हां पाण महसूस कयो मौलवी तव्हांखे 2 तबक़नि जा मिलंदा। हिकिड़ा उहे जेके मदीने वारे साईं जो शान सदाई एतिरो बयान कंदा आहिनि जो मां इन थो चवां इहे लफ़्ज़ में मां चई थो सघां मोहम्मद मुस्तफ़ा जो शान बयान कंदा आहिनि, हदुनि खां टपी करे बयान कंदा आहिनि, हदुनि खां टपी शान बयान कंदा आहिनि। ऐं हिकिड़ा वरी मदीने वारे साईं खे इंसान बणाए ऐं इंसाननि वारियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। फिलानी जाइ ते वेठो हो नबी साईं, उते संदसि घरवारी जो हार गुम थी वियो, असहाबनि खे चई वञी ॻोल्हियो। फिलानी जाइ ते नबी साईं खां नमाज में फिलानी शइ विसरी वई, फिलानी जाइ ते नबी साईं खां हिन थी वियो, फिलानी जाइ ते नबी साईं खां हिन थी वियो, फिलाने हंधि बाग पियो हणे, खजूं सड़ी वियूं, चवे पियो मां तव्हां जहिड़ो आहियां। मुसलमान भाउ इहो आहे इंसान बणाए इंसाननि वारी तारीफ़ करणु, पर रब करीम फरमायो वलाकिर रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन। मुझे महबूब जी तारीफ़ करनी अथव त हिन खे रसूल रसूल जो सरदार समझी पोइ तारीफ़ कंदा, उन अंदाज़ वारी तारीफ़ कंदा। मुसलमान भाउ ईमान बि तॾहिं बचंदो जॾहिं तव्हां पंहिंजे महबूब जी तारीफ़। ऐं मां तव्हांखे छा चयो त जुमिलो इहो बि मां चयो त हद जे अंदरि न, हद खां टपी बि कयो, हद जे अंदरि हद खां टपी बि कयो। मुसलमान भाउ इहो कमु मुंहिंजे महबूब जे सहाबनि बि कयो, इहो कमु मुंहिंजे महबूब जे सहाबनि कयो। बुखारी शरीफ जे अंदरि हिकिड़ी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जी फतह करण पिया वञनि, 10,000 जो लश्कर मुंहिंजे नबीअ सां गॾु आहे। मके जे माण्हुनि खे ख़बर पई त मुस्तफ़ा अचे ॿाहिरि हुदैबिया जी जॻह ते वेठो आहे, हेॾे मके जी फतह करण थो अचे। हुननि पंहिंजा माण्हू मोकिलिया, वञो जांच करे अचो लश्कर केतिरो अथसि, माण्हू केतिरा अथसि, हथियार केतिरा अथसि। मुसलमान भाउ हिकु शख़्स जो नालो हो उर्वा बिन मसूद, बाद में मुसलमान थियो, उन वक़्तु काफ़िर हो। उन चयो त मां जांच बि करे थो अचां, नबीअ सां ॻाल्हियूं बि करे थो अचां, मन ॻाल्हियुनि में ॻाल्हि ठही वञे, छेड़ो न थिए, मुल्क असांजो शहर फतह न करे।
उर्वा बिन मसूद आयो लिकंदो लिकंदो अवल अचे जबलन ते वेही मोहम्मद मुस्तफा के दिसे पियो मुस्तफा करीम ने लश्कर के दिसे पियो ॾिठई जो त मोहम्मद मुस्तफा वुज़ू थो करे जेमल मुस्तफा वुज़ू पियो करे हथ पियो धोए असहाब हेठों हथ जलियूं बीठा हा पानी खणी पंहिंजे मुंह के हणी छॾियो मोहम्मद मुस्तफा गुरड़ी कई असहाबन गुरड़ियूं पकड़े वरतियूं पंहिंजे मुंह के हणी छॾियो मोहम्मद मुस्तफा नक मुबारक साफ कयो असहाबन नक मुबारक ॾां पानी खणी पंहिंजे जिस्म ते पे लगाया पंहिंजे जिस्म ते पे मलिया उर्वा बिन मसूद मोहम्मद मुस्तफा सां मिलियो गालियूं कई मदीने वारे साईं फरमायो कंहिं बि सूरत में मोटी न वेंदुसि मको फतह करे पोइ मोटी वेंदुसि वञी समझाइन मूंसां जहिड़ो न कनि जहिड़ो कंदा त ॿार खाई वेंदा जहिड़ो न कंदा त मां मोहम्मद मुस्तफा कंहिंखे बि चूंडी बि कोन हणंदुसि हालांकि हो सॼो मको हेॾे 10,000 होॾे सॼो मको हेॾे 10,000 हुननि जा घर हे ॿाहिरियां विढ़ण ॾुखियो आहे ॿाहिरे माण्हूअ जो घर वारे सां विढ़ण ॾुखियो आहे पर उन जे बावजूद मुंहिंजे सोने नबीअ खे अल्लाह ताला जे ज़ात ते भरवसो हो रब करीम फरमाए सोना हाणे तूं वञ मको मां रब करीम तोखे फतह करे ॾींदुसि उर्वा बिन मसूद मोटी आयो मदीने वारे साईं सां ॻाल्हियूं करे मोटी जेमल मके में आयो ख़ल्क गॾु थी वई मके जा काफ़िर वॾा वॾा रईस सरदार वेड़ा जंगजू अचे सभु गॾु था ॾे हाल अहवाल घणी ख़ल्क है केतिरा माण्हू दस केतिरा हथियार दस मदीने जे अल्लाह अकबर उर्वा बिन मसूद छा चयनि इहो न पुछो त केतिरा माण्हू दस इहो मूंखां न पुछो त केतिरो लश्कर दस बाक़ी मां सची ॿुधायांव चे हा ॿुधाए चई त मां सची इहा थो ॿुधायांव त तव्हां मोहम्मद मुस्तफा जे असहाबनि सां न विड़ी सघंदव तव्हां न विड़ी सघंदव हुननि चयुसि तूं असांखे ड्रेॼारींदो पाण ड्रिजी आयो आं असांखे ड्रेॼारींदो चई अदा मां ड्रिजी न आयो हां पर ॻाल्हि कयांव सिधी अरे जेके हुन जा ग़ुलाम उर्वा छा पियो चवनि मां वॾनि वॾनि बादशाहनि कैसर ऐं किसरा जे दरबारुनि में वयुसि पर उते कैसर ऐं किसरा जा पोइ लॻ पंहिंजे बादशाह सां अहिड़ी मोहबत कोन पिया कनि अहिड़ी ताज़ीम ऐं इज़त कोन पिया कनि जहिड़ी मोहम्मद मुस्तफा जी इज़त हुन जा असहाब था कनि काफरन पुछा कि आखिरकार ॾिठो छा अथई छा ॾिसी आयो आहे चयईं यार ॻाल्हि ॿुधो मां दुनिया ते को अहिड़ो बादशाह को अहिड़ो अॻवान को अहिड़ो क़ाइद मां ॾिठो न आहे जंहिंजे वात जो पाणी वात जी लिब वात जी थुक नक जो पाणी अरे भाई ज़मीन ते नथो किरे उन जा सहाब उहो पाणी खणी पंहिंजे मुंहं खे था लॻाइनि पंहिंजे जिस्म खे लॻाए था छॾनि अगरि कंहिंखे नथो मिले त उहो ॿिए जे हथनि तां हथ थो हणे ॿिए जे मुंहं ते हथ थो हणे त यार इहो पाणी तो पंहिंजे मुंहं खे हयो आहे मूंखे न मिलियो आहे भला इहो मुंहं त ओर ते कर त तुंहिंजे मुंहं ते हथ हणी मां पंहिंजे मुंहं खे हथ हणी छॾियां उहो उर्वा बिन मसूद पियो चवेनि ॻाल्हि ॿुधो जेके पंहिंजे नबीअ जे नक जो पाणी ज़मीन ते किरण नथा ॾियनि वात जी लिब ज़मीन ते नथा किरण ॾियनि इहे पंहिंजे नबीअ जो खून जो कतरो ज़मीन ते किरण कीअं ॾींदा इन्हनि सां तव्हां न विड़ी सघंदव हाणे मां तव्हांखे इहो थो चवां त भाई हद खां वधीक बि महबूब सां मोहबत बि कबी आहे महबूब जी इज़त बि कबी आहे ऐं इहा नेमत रब करीम तव्हां सुन्ननि खे अता फरमाई आहे बाक़ी सुन्ननि खां अलावा तव्हांखे ॿिया मोला मोराणा मिलंदा उन्हनि वटि हद आहे हीअ अलाह जी हद आहे हीअ रसूल जी हद आहे पर असां था चऊं असां पंहिंजे महबूब जे लाइ इहा हद रुगी रखी आहे त असांजो महबूब अलाह न आहे असांजो महबूब अलाह जो पुटु न आहे असांजो महबूब अलाह सां शरीक न आहे बाक़ी असांजो महबूब ॿियो सभु कुझु बाक़ी अल्लाह ताला उनखे सभु कुझु अता करे छॾियो हाणे हद जो मिसाल मां तव्हांखे इन करे इहो ॾिनो वात जो पाणी इनखे असां सिंधी में थुक चवंदा आहियूं शरीयत में हुकुम छा आहे उछले छॾियो उछलियो मस्जिद आहे इन में बि न उछलबी
रस्ते ते भी हुक्म आहे त तव्हां पासे ते उछलियो, घर में भी इन ना है तो तव्हांखे जाते वणे ताते उछलियो। भाई हे वात जो पानी आ, नक जो पानी त अञा वधीक उन खां असां तव्हांजे नज़र में या शरई तौर ते भी अञा हुन खां थोरो वधीक साइड ते करण जे लायक आ, अञा वधीक पासे ते रखण जे लायक आ। त मुसलमान भा, पर जेडी मल मुझे नबीअ जे ज़ुबान मां, मुझे नबीअ जे वात मां, मुझे नबीअ जे नक मुबारक मां इहो पानी पे निकतो, सहाबन इते शरीयत जूं हदियूं न पे ॾिठियूं। हुननि चयो निकिरे महबूब जे वात मां हूंदो, असां इहो खणी पंहिंजे मुंहं ते लॻाए छॾींदासीं। न पुछनि अलाह खां, न पुछऊं रसूल खां, असां हिन पाणीअ खे छा कयूं, काॾे कयूं, कीअं कयूं, पर हुननि पुछियो ई न। हो खणंदा, पाण खे मलींदा, मखींदा रहिया। मोहम्मद मुस्तफ़ा ॾिसंदो रहियो, मनाउ कोन पियो करेनि। छो न पियो मनाउ करेनि त भली हिननि जो सबक़ु 14-15 सदी जे आशिकनि ताईं हलंदो वञे त मुस्तफ़ा सां मोहब्बत हीअं कबी, मुस्तफ़ा सां मोहब्बत हीअं कबी आहे। सलात के ॾियो भेरो बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो, या रब सल्ले अला या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो, महबूब जी इज्जत जी अञा हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए पोइ तव्हांखे महबूब जो मीलाद अर्ज़ु कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में आया, मदीने में रहंदे रहंदे बादशाहनि ले जेके काफ़िर बादशाह हुया उन्हनि ॾे मुंहिंजे सुहिणे नबी पंहिंजा ख़त मुबारक लिखण फरमाया। उन्हनि बादशाहनि ॾे ख़त लिखियऊं, ईरान जे बादशाह ॾे, मिस्र जे बादशाह ॾे, साईं खे चवां शाम जे बादशाह ॾे, अहिड़ी तरह सां यमन जे बादशाह ॾे, खोड़ सारा बादशाह उन ज़माने में मदीने जे साईं पंहिंजा ख़त मुबारक लिखिया। असहाबनि खे फरमायो फिलाना तूं खणी वञ, फिलाना तूं फिलाणे बादशाह ॾे खणी वञ, फिलाना तूं फिलाणे बादशाह ॾे खणी वञ। इन उन्हनि काफ़िरनि बादशाहनि ॾे मुंहिंजे महबूब जा ख़त पे विया। मुसलमान भाइरो, हबशा जो बादशाह हाणे उन मुल्क खे एथोपिया चवंदा आहिनि, उन दौर में उनखे हबशा चवंदा हा। उन बादशाह जो नालो नजाशी हुयो। नजाशी पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि सां दरबार में वेठो हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एलची सरकार जो कासिद जेॾी महिल उन वटि ख़त खणी वञी पहुतो आ, हथनि में ख़त ॾेई ॿुधायईं त ही ख़त नबियनि जे सरदार अल्लाह जे नबी आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा जो ख़त आ। उन सुने नबी ही ख़त तोड़े मोकिलियो आ। मुसलमानो, इहो उहो बादशाह हुयो त गैर मुस्लिम, पर मोहम्मद मुस्तफा जो नालो ॿुधी ख़त मुबारक हथनि में खणी उते पंहिंजी दरबार में उथी बीही रहियो। छा कई? उथी बीही रहियो। मदीने वारे साईं जे ख़त खे चुमी ॾिनो, अखियुनि ते रखी, अरबीअ में लिखियल ख़त हो। नजाशी बादशाह चयो ख़त मूंखे पढ़ी ॿुधायो। जेॾी महिल मदीने वारे मीर जो ख़त असहाबी सगोरे पे पढ़ियो या उन जे कंहिं तर्जमान पे पढ़ियो, उन जो तर्जमो करे हुनखे ॿुधाइनि पिया। ओ मुसलमानो, नजाशी जे अखियुनि मां पाणी पियो वहे, ज़ारो कतार पियो रोए। रोई 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 जेॾी महिल बस कई, ख़त पढ़जी वियो। सभिनी वेठलनि माण्हुनि खे चई, यारो तव्हां सभु शायद हुजजो, मां इन नबीअ जो पर पुठ ग़ुलाम थो थियां, उम्मती थो बणिजां, मां इन नबीअ जे मथां कलमो थो भरियां। बाक़ी क़िस्मत में मिलणो हूंदो त ज़रूर इन सुहिणे ॾे वञी पेश थींदुसि।
ॾिठई न हुन रुगी ख़त ॿुधो ख़त ॿुधण सां हुन ते एॾो असर थियो जो हुन पंहिंजे उन दरबार में वेही वज़ीरनि मुशीरनि जे विच में वेही चे मां कलमो तो भरियां मां इन आख़िरी नबी जो उम्मती तो थिया मुझे महबूब ने सलाम मोकली उन साहबी के चई त मुझे सोने के सलाम चए जाए हदिया तोहफा ॾिनई मदीने वारे मीर ॾे सूखड़ियूं मोकिलियई ओ सोना जे हयाती हूंदी किस्मत में मिलण लिखियल हूंदो जरूर तुझी ज़ियारत करण ईंदुसि हेॾे मुझे महबूब वटि सलाम पता वो कासिद मोटी आयो मदीने वारो साईं नजाशी ॾों ॾाढो राज़ी थियो मुस्तफा करीम खुश थियो शुक्रा कलमो नसीब थियुसि पर पुठुई कलमो पढ़ी मुसलमान थी वियो ओ मुसलमान हो पर जिंदगीअ साथ कोन ॾिनुसि हलंदे हलंदे मदीने शहर में मदीने वारे मीर के खबर पई सुहिणा तोते जंहिं पर पुट कलमो भरियो हो उहो नजाशी बादशाह मरी वियो दुनिया छॾे वियो दुनिया ते कोन रहियो आ ओ मुसलमानो मदीने जे साईं असहाबन सगोरन के फरमायो सभई अचो गॾिजी मूंसां बीहो मूंसां गॾिजी वियो मुंहिंजो सुहिणो नबी पंहिंजे पर पुठ कलमे भरियल उम्मतीअ जे लाइ आशिक जे लाइ मुस्तफा करीम मदीने में रोई रहियो हुयो उन खां बाद मुंहिंजे सुहिणे नबीअ सहाबन सगोरन के फरमायो हुन मूं ते पर पुट कलमो भरियो हो मूंसां अण ॾिठी यारी रखी हुई उन जो बदलो मां मुस्तफा जो उनखे इहो ॾींदुसि त जनाज़ो उन जो पंहिंजे मुल्क में पियो हूंदो पर नमाज मां मोहम्मद मुस्तफा मदीने में पढ़ाईंदोमांसि मुसलमान भा मोहम्मद मुस्तफा आडो थी बीठो सहाबा सिफू लगाए बीठा कहीं मदीने वारे साईं ते एतराज न कयो या रसूल अल्लाह जनाज़ो आडो कोन्हे हो त हबशा में पयो आ तमा हिते दा नमाज पढ़ायो मुसलमान भा मुझे रब जी मर्जी आ मुस्तफा मदीने में हो नजर हबशा में पंहिंजे आशिक जे जनाज़े ते पवेस पई ॼण त आशिक जो जनाज़ो मुझे नबी जे आडो पियो हो मुझो नबी तकबीरूं हणंदो नमाज पढ़ाईंदो पियो रहे त ओ सुन्नियो हे तम सोहुअ वारो मां बि तव्हां खे इहा मुबारक थो ॾियां तव्हां मुझो नबी ॾिठो न आहे अण ॾिठी यारी तव्हां रखी अथसि पर पुट मुहबत तव्हां कंदा आहियोसि मरंदो कब्र में अबो भाइर पुट दोस्त पूरे मोटी ईंदई पर कब्र जे अंदर मदीने जो लाल पहुची वेंदो हिन दजाली दौर में गुनाहन जे दौर में हेड़े बुराइन जे दौर में के अज बि तुझे अखियुनि मां लुड़क किरी था पवन अज बि पंहिंजे नबीअ जी सिक तोखे लगे थी त पोइ तूं यकीन रख त तुझे अंदर में ईमान जी चिणग बरे थी पई ऐं इहा इने नथी बरे इहा होॾऊं उन सोने जी नज़र तो ते पइजी रही या उन मोहम्मद मुस्तफा जी अता है जो तू अण ॾिठो इश्क कयूं वेठो आ तू मोहब्बत कयूं वेठो आ जेकॾहिं तो हेड़े दजाली दौर जे अंदर अण ॾिठो पेच उन सोने सां पातो थी त पोइ हो वॾो वफ़ादार आ हो वॾो लजपाल आ इंशाअल्लाह ताला तोखे असांखे न कब्र में छॾींदो न क़यामत में छॾींदो बाक़ी दुनिया कैद खानो आ हे दुखन सुखन जूं जिंदगियूं गुज़री वेंदियूं अगर हिते भी सुख घुरंदे
त पोइ मता ओॾहें जा सुख ओतिरा न मिलनि छो त मुंहिंजे सोणे नबीअ इहो फ़ैसिलो पंहिंजे सहाबनि सां बि कयो हो। सहाबनि सगुरनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह हक़ ते बि असां कलमो बि असां पढ़ूं मुस्लमान बि असां ग़रीब बि असां तकलीफ़ बि असांखे ॾुखनि में बि असां। मुंहिंजे सोणे नबीअ चयो न जेकॾहिं रब करीम वटि हिन दौलत जी मखी जे पर जेतिरी बि हैसियत हुजे हा आंबियत हुजे हा मां पंहिंजे रब खे चवां हा मौला इहा काफ़िरनि खे न ॾे इहा मुंहिंजे उम्मतनि खे ॾे पर मुंहिंजे रब वटि हिन दौलत जी हैसियत कोन्हे इन करे जंहिंजी हैसियत न आहे उहा शइ मां पंहिंजे अलाह खां छो घुरां तव्हांखे छो वठी ॾियां। इन करे दुनिया ॾुखनि में गुज़रई सब्र करे वञजांइ क़बर क़यामत जे ॾींहुं जेके इनाम मिलंदई दुनिया वारा ॾिसंदा दुनिया वारनि जा वात पटियल हूंदा त मुस्तफा जे आशिक़नि खे अलाह अॼु अलाए छा छा ॾेई रहियो आहे। सलात के जो भेरो बुलंदा वासा बस महबूब ने मीलाद जो ब चार गालियों तव्हांखे ॿुधाए तव्हां खां इजाज़त वठां। रबिउल अव्वल महीनो शुरू थींदो आहे त असां जलसे ते चढ़ंदा आहियूं पर असांखे अॼु हे टियों जलसो मूंखे आहे सुभाणे बि वरी पोइ यकी जो यकी हाणे वरी रबिउल अव्वल में हलिया वियासीं 29 तारीख़ ताईं मुंहिंजा जलसा लिखियल आहिनि बाक़ी हिकिड़ी राति बची आहे साहब अलाह ख़ैर करे इहो सुभाणे ताईं को न को दोस्त फोन कंदो आहे हिकिड़ी राति में मुंहिंजी भरिजी वेंदी ॾींहं जो बि जलसा आहिनि इन करे दुआ कयो त बसि असां इन महबूब जे इन मोहब्बत वारी जेका हीअ ड्यूटी आहे अलाह करे इहा ड्यूटी असां निभाए वठूं। ॾुखियो कमु आहे रातिनि जो जागणु सफ़र करणु उजागा करणु तकलीफ़ अचे थी पर तव्हां दोस्तनि जूं दुआऊं घुर्जनि उन्हनि दुआउनि जे सहारे असां महबूब जी हीअ ड्यूटी ॾींदा रहंदासीं। बसि हाणे सलात खे भेरो ॾियो महबूब जे मीलाद ॼमण जी हिकिड़ी ॿ ॻाल्हि तव्हां दोस्तनि ॾाढो अर्ज़ु करे तव्हां खां इजाज़त वठंदुमि सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला बुलंद आवाज़ सां सलात मिड़ई थोरी घटि पिया पढ़ो सभई पढ़ो यार बे सल्ले अला मुसलमान भाइरो 12 रबिउल अव्वल शरीफ जी रात हुई अम्मा आमना ज़ाइण फकीर तू बस कर वे तो त खिला नहीं बस कर उन्होंने रहंदो रोशो तो लगे 12 रबिउल अव्वल शरीफ जी रात हुई अम्मा आमना ज़ाइण पंहिंजे घर हुई अध रात जो टाइम थियो पंहिंजे सहुरे खे जागाई ओ बाबा अब्दुल मुतल्लब उथ त सही तुंहिंजे पुट जी निशानी हिन दुनिया ते अचण वारी आहे। हज़रत अब्दुल्ला साईं विसाल करे वियो हज़रत अब्दुल मुतल्लब जो नंढे में नंढो पुटो ऐं प्यारो पुटु इन करे हज़रत अब्दुल मुतल्लब जो सॼो तवजो जेको हूंदो अम्मा आमना ॾे हूंदो त मुंहिंजे अब्दुल्ला जी का निशानड़ी ॼमी पवे पुट त मुंहिंजो गुज़ारे वियो नई जवानी में 18-20 सालनि जी उमिरि में हज़रत अब्दुल्ला गुज़ारे वियो। हज़रत अब्दुल मुतल्लब उथी खड़ो थियो वयो वञी दाइन जा दर खड़काई हिकिड़ी दाई ॿी दाई टी दाई दाइन खे पियो पारद करे ख्याल सां वञिजो मुंहिंजी आमना जो ख्याल कजो पहिरियों ॿार थी ॼणे इन करे आमना जी पारत हुजेव पंहिंजी अमड़ बि आमना जे मथों कोन्हे पंहिंजो को अज़ीज़ करीब कोन्हेसि ओ दाइयो मुंहिंजे धीउ आमना जी पारत हुजेव मुसलमानो टे दायूं हज़रत अब्दुल मुतल्लब जे घर आयूं हिले पान वरी काब तलवार हमाइल में विझी काबतुल्ला शरीफ जो तवाफ करण लगो दुआऊं पियो घुरे ओ मौला मुंहिंजी आमना जो ख़ैर कजा। दायूं आयूं अम्मा आमना सां कचरियूं पियूं कनि धीअ ख़बर पई आहे तुंहिंजो बचड़ो अचण वारो आहे
चवेन भी हा मुझो बचड़ो अचण वारो आ। कचहरी कंदे कंदे जेडी मल विलादत जो टाइम थियो दाइन के चई त हाणे मेहरबानी कयो तव्हां कमरे खां ॿाहिरि निकिरी वञो। दाइन पुछ छो? चवण लगल त मुझो बचड़ो अचण वारो आ। दायूं पियो चवन त पो धीअ ॼमण महल बचड़े ॼमण महल त दायूं हूंदियूं असां आयूं बाक़ी छाजे लाइ आयूं? इन कम जे लाइ इन ख़िदमत जे लाइ त तोड़े आयूं आयूं। असांखे ॿाहिरि कीअं थी कढी? अम्मा आमना चयो न तव्हां ॿाहिरि वञो। दायूं पियूं सम्झाइनि जो थीअ तो कॾहिं ॿार ॼणियो न आहे ॾाढी तकलीफ़ थींदी आ। औरतूं हूंदियूं उहे उन औरत खे पकड़ींदियूं संभालींदियूं हेल्प कंदियूं ज़ोर ॾींदियूं तॾहिं वञी ख़ैर सां डिलीवरी थींदी आ। अम्मा आमना बि चवे न हाओ उहे ॿियूं औरतूं हूंदियूं उन्हनि जा ॿार ॿिया हूंदा पर जेको अल्लाह मूंखे फर्ज़ंद अता फरमायो आ उन जी मूंखे ख़बर आ उहो आम ॿार न आहे। मेहरबानी कयो निकिरी वञी ॿाहिरि वियो मुंहिंजो पुटु इन दुनिया ते पाण ईंदो। मूंखे दाइन जी ज़रूरत न। हुननि ॾाढो सम्झायो, हुननि खे त ख़बर न। उन्हनि सम्झायो इन न कर चे न बस तव्हां ॿार। अमा साइण दरवाज़ो ॿेकड़ायो ताक ॿेकड़ाई वेही रही। अमा आमना साइण थी फरमाए घड़ी खन गुज़री ॾिसां त बंद दरवाजे में अंदर अच्छा पखी आया। सॼो कमरो भरजी वियो उन्हनि पखियुनि सां पाण में उॾामन पिया पर हिक ॿिए में पिया लॻल उन्हनि जा पर मूंखे बि पिया लॻल पर पियो लॻे त ॼण मुंहिंजी तकलीफ़ ख़तम थी पई वञे। वरी उहे पखियुनि मां कमरो ख़ाली थी वियो। ॾिसां त हिकिड़ो प्यालो ज़ाहिर थियो आहे पाण ई ॼाण ई मुंहिंजे क़रीब आयो। आवाज़ आयो आमना हे पीओ पाणी। उहो प्यालो जो पीतुम शरबत माचीअ खां वधीक मिठो हो बर्फन जहिड़ो थधो हो खीर खां वधीक अछो हो। उहो जो पीतुम तकलीफ़ ॼणो रही कान अञा जो निहारिया। बंद दरवाज़ो मुंहिंजो बताक खुलिया ड्रिखे कद जी माई हिकड़ी अंदर टपी आई अचे सॼे पासे ॾांहुं वेही रही। उन जे पुठियां ॿी माई आई अचे खॿे पासे ॾांहुं वेही रही। वरी टी माई आई अचे मुंहिंजे पुठीअ ॾांहुं टेक करे वेही रही। दरवाज़ो ॿेकड़ाए छॾियो। अम्मा आमना पई चवे चिताए पई ॾिसान चवां पई त मके जूं आहिनि न ॾिठल न आहिनि सुञातल न आहिनि पर अम्मा आमना पई चवे मुहांडा मूंखे हिननि जा पंहिंजे बचड़े मुहम्मद जे ॾाॾाणनि जे माइनि सां मिलंदड़ पा लॻनि। उन जा मुहांडा अहिड़ा ॼण मुस्तफा जे ॾाॾाणनि जी माइनि। चओ सुभान अल्लाह। अम्मा आमना ज़ैन फरमायो सॼे पासे वारी को पुछा कयम ॾसो त सही अम्मा तूं केरा काॾहूं आई आ मके जी त नाही। उन सॼे पासे वारी माईअ चयोसि ओ धीअ आमना तूं नथी सुञाणी मां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी हवा आहियां। अल्लाह ताला महबूब जे दाइपे जे लाइ मोकिलियो आ। खॿे पासे वारी को पुछई तूं केरा? उन चयुसि त भेण आमना तूं मूंखे नथी सुञाणी मां ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा बीबी मरियम आहियां। अल्लाह ताला मूंखे पंहिंजे महबूब जे दाइपे जे लाइ मोकिलियो आ। टियों नंबर औरत खां पुछा कई तूं केरा? उन चयुसि त मुंहिंजो नालो आसिया बीबी आ फिरौन जी घरवारी आहियां। फिरौन पाण खे अल्लाह सॾाईंदो हो पर मां उनखे न मञंदी हुयसि। मां पंहिंजे रब करीम ते ईमान आंदो हो। फिरौन मुंहिंजे हथनि
पेरन में लोह जा किला हया सीने ते वडो गौरो झंड रखे वजनदार पत्थर रखे पो पियो पुछे आसिया दे खबर मां फिरौन तुझो छा थिया ॿियनि खां पियो पुछे ॾियो ख़बर मां फिरौन तव्हां जो छा थिया ॿिया पिया चवनि तूं असांजो रब आ पर मुंहिंजे हथनि में किला लॻल हा सीने ते वॾो वज़नी झंड पियो हो फिरौन पियो पुछे मां तुंहिंजो छा थिया जवाब ॾिनो मांस मुड़ुस खां सवाइ ॿियो कुझु बि नाही बाक़ी मुंहिंजो रब इन सॼी काइनात जो अल्लाह आहे मां उन रब ते उन अल्लाह ते ईमान आंदो आहे जंहिंजो नबी हींअर हज़रत मूसा अलैहिस्सलाम आहे अल्लाह ताला उन बीबी के उन अजाब उन तकलीफ जे बदले में एवज़ में अल्लाह ताला फरमाए तो तू फिरौन जेड़े ज़ालिम जी घरवारी थी करे उनके न मञियो हुई हेड़ा अजाब सठई अज वञ मुझे महबूब जी आमद आ वञी उन जी दाई थी चओ सुभान अल्लाह मुसलमान भाइरो अम्मा मना जान दी फरमाए घड़ी कन गुजरी मुझो कमरो जेको उहो नूर थींदो पियो वञे उन मां नूर निकिरंदो पियो वञे ओ मुसलमानो अम्मा आमना जे जिस्म मां नूर पियो निकिरे उहो नूर कमरे में फैलजी वियो घड़ी खन गुज़री त कमरे जूं दीवारूं नज़र न पियूं अचनि नूर जूं लाटूं ई लाटूं अम्मा आमना जे सॼे घर मां हज़रत अब्दुल मुतलब जे घर मां ॿाहिरि निकितियूं जीअं सिज जूं लाइटूं निकिरंदियूं आहिनि उन खां वधीक मुंहिंजे सुहिणे नबीअ जे आमद महल अचण महिल नूर जूं लाटूं पियूं निकिरनि अम्मा आमना थी फरमाए मूंखे कमरे जूं दीवारूं नज़र न पियूं अचनि घड़ी खन गुज़री घर जूं दीवारूं नज़र न पियूं अचनि घड़ी खन गुज़री मके जूं दीवारूं जायूं नज़र न पियूं अचनि घड़ी खन गुज़री मके जा जबल नज़र न पिया अचनि अञा घड़ी खन गुज़री नूर वधंदो रहियो जबल जंगल सब नूर ई नूर थी विया वेठी पंहिंजे कमरे में हुयमि शाम जूं मारियूं पंहिंजे कमरे मां वेठी पई ॾिसां अहिड़ो नूर महबूब जो वठी खुलियो सॼी काइनात रोशन थी वई चओ सुभान अल्लाह मुसलमान भाइरो अमामना साइन फरमायो खरज मिन्नी नूरुल अञा जो ॾिसां त मुंहिंजे जिस्म मां नूर निकितो समझम त कुझु निकितो आहे उथी वेही रहियसि अञा जो ॾिसां त मुंहिंजो सुहिणो नबी अल्लाह अकबर मूंखे बचड़ो ॼाओ आहे फर्ज़ंद ॼाओ आहे पर रब करीब जी बारगाह में सजदे में हुयो ॿियनि किताबनि में लिखियल आहे अम्मा आमना दी फरमाए मां उथी जो ॾिसां त बचड़ो ॼाओ आहे पर वेठो आहे जीअं नमाज़ी अतैयात में वेहंदो आहे ईअं मुंहिंजो नंढड़ो बच्चो वेठो नंढड़ा ॿार ॼमण सां न सजदा कंदा आहिनि न ईअं वेहंदा आहिनि जीअं नमाज़ी अतैयात में ईअं न वेहंदा हिकु किताब जे अंदरि मां इहो बि पढ़ियो त मुस्तफा करीम जीअं ॼाओ हिकु हथ मथे खई हिकु हथ में वरी मुठ बंद हुई हिकु आंगुर मथे खई ओ मुसलमानो आंगुर मुबारक खुलियल हुई मालूम थियो दुनिया वारनि खे पियो ॿुधाए त हिकु रब जी इबादत कराइण वारो मां मोहम्मद मुस्तफा दुनिया ते अची वियो आहियां ओॾे हज़रत अब्दुल मुतलब काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पियो करे घड़ी खन गुज़री काबो लरज़ण लॻो काबो ॾकण लॻो अंदर काबे में बुत पियल हा वॾा उहे खड़की खड़की ठड़की वञी हेठि किरिया हज़रत अब्दुल मुतलब इबरत में अची वियो छा थियो आहे छा मसइलो थी वियो आहे जो हे सभु वञी हेठि ज़मीन ते किरिया आहिनि सो बि सवा कोन सभु जो सभु बुत ऊंदे मुंहं वञी हेठि किरिया चओ सुभान अल्लाह सलात के जो भेरो बुलंदा वासा सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला
अञा बुलंद आवाज़ सां या रब सल्ले अला मुसलमान भाइरो अम्मा आमना साइण हाणे ॿाहिरिन ताइन के सॾु कयो त हलियूं अचो मूंखे रब करीम फर्ज़ंद अता फरमायो आ दायूं अंदर आयूं उन्हनि पानी गरम करे रखिया हा नंढड़े के विंजारींदियूंसीं कपड़ा ठाहे रखिया आहिनि सुरमा तेल ठाहे रखिया हुयनि नंढड़े के सिंगार कराईंदियूंसीं अंदर जो वञनि खड़ी नींगर के जो दिसन त सुभान अल्लाह दायूं ॾिसी पियूं चवनि आमना हेड़ो बच्चो त अवल कॾहिं असां ॼमंदे ॾिठो कोन्हे विचारण जी ज़रूरत कोन्हेसि सॼो ख़ुशबू ई ख़ुशबू लॻो पियो आहे तेल लॻाइण जी ज़रूरत कान्हेसि फलनि ॾियण जी ज़रूरत कान्हेसि सुरमन पाराइण जी ज़रूरत कान्हेसि सॼो जो सॼो सिंगारियो पियो आहे हिकिड़ी दाई चयो अदी नाड़ो ॾिसोसि त मां नाड़ो वढिया हेठि जो खोले ॾिसनि त नाड़ो बि मोहम्मद मुस्तफ़ा जो वढियल हुयो नाड़ो बि मुंहिंजे महबूब जो वढियल हुयो पोइ ख़ुदा तो ॼाणे त अंदर बि हुयो या न हुयो मां जो अक़ीदो इहो आहे जेतिरी मुंहिंजी मालूमात आहे मां इन सम्झां थो त अल्लाह ताला महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे इहो नाड़ो अंदर ॾिनो ई न हो सोणो इहो इन ई ठहियो इन तख़लीक़ थियो मुसलमान भाइरो दाइन तकड़ तकड़ में छा कयो अरबन में रवाज हूंदो हो हाणे असां वटि ॿार ॼमंदा आहिनि पोइ कॾहिं कॾहिं दाइन खे शक पवंदो आहे चवंदियूं आहिनि त हिन खे ढकु ॾियोसि बाफ़ ॾियोसि उस ते सुम्हारियोसि न त इस्पतालुनि में खणी वञी गैस में ॿार खे विझंदा आहिनि मके में रवाज हुयो ॿार ॼमंदो हुयो दाइन वटि हिकिड़ी वॾी ठिकर जी पाट हूंदी हुई को थांव हूंदो हो ॿार ॼमंदो हो उन ॼमण वारे ॿार जे मथां घड़ी खण जे लाइ तकड़ में उहो ठिकर जो थांव रखंदियूं हुयूं त बीमारियुनि खां बची पवंदो तकलीफ़ कान थींदसि उहो ठिकर जो थांव जॾहिं मुंहिंजे सुहिणे नबीअ जे मथां रखियऊं त ठिकर जे थांव उन महिल ठकाव ॾिनो ज़रा ज़रा थी थांव भॼी पियो हो याने रब करीम इशारो ॾिनुनि हिन खे ठिकर जे थांवनि जे हिफ़ाज़त जी ज़रूरत न आहे हिन जी हिफ़ाज़त करण वारो मां रब करीम वेठो आहियां मुसलमान ॿाहिरो इहो सोणो महबूब हुयो मोहम्मद मुस्तफ़ा हुयो जेको हिन दुनिया ते आयो हज़रत अब्दुल मुतलब आयो हुनखे ॾाढी ख़ुशी थी हुन चुमियूं ॾिनियूं प्यार कई ऐलान कई 8 ॾींहं मके वारनि सभिनी में त मां पंहिंजे बचड़े जो अक़ीक़ो कंदुमि ख़ुशी कंदुमि मूं वटि खाधा पीता खाइण अचिजो आख़िरी ॻाल्हि मुसलमान भाइरो 8 ॾींहं आयो अब्दुल मुतलब वटि मके जा महिमान आया अमीर आया गरीब आया वॾा वॾा रईस आया सरदार आया हिन वॾा वॾा ताम ठाहिया हे था चवनि त भाई नबीअ जो मीलाद छो था कयो ओ मुसलमानो अब्दुल मुतलब सोने खां पुछ छो पियो एॾा ताम ठाही वॾा वॾा ताम ठाही जेॾी महिल मके जे माण्हुनि उहे मानियूं खाधियूं ताम खाधल उहे मके जा माण्हू हज़रत अब्दुल मुतलब के चवण लगा ओ अब्दुल मुतलब अवल पे पुट हुई उन्हनि के पुट जावा तोखे अवल पे पोटरा जावा हुआ अवल कई भी पोटे जी खुशीअ में एॾा ताम न ठाहिया हुई एॾो ख़र्च कोन कयो हुई जेॾो ख़र्च ऐं जेॾा ताम तो हिन पोटे जे ॼमण ते कया आहिनि हज़रत अब्दुल मुतलब पियो चवेन
हो पुट भी प्यारा आहिनि उन्हनि जी औलाद भी प्यारी आ ॿिया पोटा भी मूंखे प्यारा आहिनि पर हे पोटो जेको मूंखे ॼाओ आ उहो तव्हां ॾिठो कोन्हे अगरि तव्हां ॾिसो त तव्हां पाण चवंदव त अब्दुल मुतलब हे ख़ुशियूं कुझु बि न आहिनि अल्लाह तोखे अहिड़ो पोटो ॾिनो आहे जो उन पोटे जे मथां खणी जहान घोरजनि जेॾी महिल इहे ॻाल्हियूं उन मके जे माण्हुनि सां कई मके जे कुरैशनि सां कई मके जे सरदारनि सां कई उन्हनि चयुसि अगरि अहिड़ी ॻाल्हि तो करी पोइ पोटो खणी आ असां बि तुंहिंजे पोटे जो दीदार कंदासीं तुंहिंजो पोटो असां बि ॾिसंदासीं ओ मुस्लमान हो हज़रत अब्दुल मुतलब वियो अंदरों मुंहिंजे महबूब खे खणी आयो चओ सुभान अल्लाह उहो महबूब हुयो त खणी नंढड़ो पर नंढड़ा ॿार त अञा सुहिणा हूंदा आहिनि अरे हे नबियनि जो इमाम अल्लाह जो महबूब जैसा रब मोहब्बत पियो करे जंहिंखे रब मुस्तफा खे ख़ासि करे ठाहियो हुई सुहिणो करे ठाहियो हुई जंहिंखे सिंगार मुंहिंजो रब पाण पियो कराए उन मुस्तफा खे हज़रत अब्दुल मुतलब जंहिं महिल खणी अचे दरवाज़े ते बीठो मुझे सुने नबी जे चेहरे तो कपड़ो जो लाथई खुदा जी ज़ात जो कसमा मक्के जे अरबन मां ताहू निकरी वियूं रड़ियूं पिया कने पर केतरा अरब अहिड़ा बि हुया जन मुस्तफा के ॾिठो ॾिसण सां बेहोश थी ज़मीन ते किरी पिया अरे हेड़ो सुहिणो एड़ो नंढड़ो ॿार हेड़ो सुहिणो असां कॾहिं ॾिठो ई कोन्हे ओ मुसलमान हो अरबन पुछा के अब्दुल मुतलब ॾे ख़बर नालो छा रखियो अथसी जे नालो रखियो तमास मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा नालो रखियो अथसी मुहम्मद अरब पिया चवनि मुहम्मद उनखे मुहम्मद जी माना इहा आहे जंहिंजी तारीफ़ थिए जंहिंजा माण्हू गुण ॻाइनि जंहिंजी माण्हू तारीफ़ कंदा रहनि अब्दुल मुतलब छा पियो चवे चवे पियो मुंहिंजी त दिलि ईअं थी चवे मुंहिंजी नियत इहा आहे रुगी मके में माण्हू गुण न ॻाईंदसि पर मुंहिंजी दिलि ईअं थी चवे हे उहो जवान थींदो जो ज़मीन ते रहंदड़ त इंसान हिन जी तारीफ़ कंदा पर मां अब्दुल मुतलब जी दिलि ईअं थी चवे त हिन जी तारीफ़ आसमाननि में बि हलंदी तव्हां चवंदो इहे सभु ख़बरूं हुननि खे छो पयूं असल में ये सब खबरूं हुननि खे इन करे पयूं त मोहम्मद मुस्तफा जो नूर इन्हनि में आयो हो हज़रत अब्दुल मुतलब में आयो हो हज़रत अब्दुल मुतलब खां पोइ हज़रत अब्दुल्लाह में आयो हो हज़रत अब्दुल्लाह खां पोइ अम्मा आमिना में आयो हो त पोइ जॾहिं हिननि में नूर मुस्तफा आयो हो न उन वक़्त हे घणो कुझु ॾिसी चुका हुआ उन वक़्त हे घणो कुझु ॾिसी चुका हुआ इन करे हज़रत अब्दुल मुतलब सोणे हुननि खे ॿुधायो त तव्हां ॼाणो या न ॼाणो पर मुंहिंजी दिलि ईअं थी चवे त हिन जी तारीफ़ रुॻी ज़मीन ते न थींदी हिन जी तारीफ़ आसमाननि ते बि थींदी मुस्लमान भाउ इहो मुंहिंजो सुहिणो महबूब हिन दुनिया ते आयो आहे जेको रुॻी मके वारनि जो न आहे रुॻी मदीने वारनि जो न आहे रुॻी अरबस्तान वारनि जो न आहे तव्हां क़यामत जे ॾींहुं सॾु कंदवसि न इन न चवंदो त मूंखे अरबनि सॾु कयो आहे मके वारनि मदीने वारनि अवल ओॾे थो वञा पोइ वेंदुसि हिननि ॾे जॾहिं सिंध वारनि सॾु कयो आहे सोहणा उते जेको गुनाहगार सॾु कंदुसि उते जो उते उन गुनाहगार वटि पहुचंदो हिकु रवायत इहा बि आई आहे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं पंहिंजे अर्श अज़ीम जी छांव में नबियनि सॻोरनि जूं कुर्सियूं हणाईंदो वरी पंहिंजे महबूब जी कुर्सी बि रखराईंदो उन कुर्सी जे भरिसां रब पंहिंजी कुदरत वारी कुर्सी रखराईंदो
पो हज़रत जिब्रील इन बीही क़यामत ॾींहुं सॾ कंदुनि हज़रत आदम अचे पंहिंजे कुर्सी ते वेहे हज़रत नूह सोणो अचे पंहिंजे कुर्सी ते वेहे इन सभिनी नबियनि खे सॾ कंदो सभु नबी ईंदा सभु कुर्सियुनि ते वेही वेंदा आख़िर में चवंदो हाणे नबियनि जो सरदार अचे अची पंहिंजी महिमान ख़ास वारी कुर्सी ते वेहे महबूब ईंदो कुर्सीअ जे भरिसां पहुचंदो अध ते जीअं हिते कुर्सी आहे त हुतां वरी मोटंदो मोटी हलियो वेंदो हेठि माण्हुनि ॾे जाॾे हशर वरी हज़रत जिब्रील सॾ कंदो या रसूल अल्लाह ए महबूब ए नबियनि जा सरदार अचो अचे पंहिंजे कुर्सी ते वेह महबूब मोटी ईंदो वरी अध ते पहुचंदो वरी मोटी वेंदो इन 3 दफ़ा मदीने जो साईं मोटंदो अल्लाह ताला सभु ॾिसंदो बि आहे ॿुधंदो बि आहे पर महबूब जे शान खे ज़ाहिर करण जे लाइ अल्लाह ताला जिब्रील खां पुछा कंदो जिब्रील महबूब खां पुछा कर वेहे छो नथो अचे थो मोटी थो वञे अचे थो मोटी थो वञे अचे थो मोटी थो वञे पुछा करेसि वेहे छो नथो जेॾी महिल हज़रत जिब्रील मदीने वारे साईं खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह रब करीम पुछा थो करे त महबूब खां पुछा कर वेहे छो नथो मदीने जे साईं फरमाए जिब्रील कीअं वेहां अचां थो त पुछऊं को न को गुनाहगार उम्मती सॾ थो करे या रसूल अल्लाह गुनाहगार थी पियो आहियां जहन्नम जा मलाइक ज़ंजीर हयूं वठियूं था वञनि सोना काथे आ वारो कर मुंहिंजी मदद कर पोइ मां उन जी मदद कयां या मां कुर्सीअ ते वेहां हज़रत जिब्रील अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ कयो या रब्बुल आलमीन सब जानी बुधी थो पर महबूब हिन थो चवे रब करीम फरमाए जिब्रील सोने के चओ तू कुर्सीअ ते थी वेह मां रब भी पंहिंजे कुदरत वारे शान सां पंहिंजे कुर्सीअ ते वेहंदुसि पोइ तू इते वेठो हुज तू जीअं चवंदो वेंदे मां रब ईअं कंदो वेंदुसि तू मोटी न वञ तू परेशान न थी अल्लाह ताला फरमायो वल सौफ युतीक रब्बुक फतरदा अल्लाह ताला फरमाए सोना अन करीब तुंहिंजो रब तोखे एतिरो ॾींदो एतिरो ॾींदो एतिरो ॾींदो जो तू राज़ी थी पवंदे त उन सोने खे राज़ी करण जे लाइ तव्हां असांखे बि कुझु करणु खपे बेटा साईं फरमायो त पाण ई ईंदुमि होत कुझु आउं बि अॻु भरी थी असांखे बि कुझु अॻु भरो थियणु खपे नमाज खां परे आहियूं अल्लाह जे क़ुरान खां परे आहियूं दीन इस्लाम जे ॻाल्हियुनि खां परे आहियूं असांखां ॼण दीन इस्लाम नमाज रोज़ो सभु विसरी चुका आहिनि मुस्लमान भाउ अल्लाह जो बंदो आहे अल्लाह जो बानो आहे कस तोखे कान लॻंदी जे ख़ुदा खे सजदो कंदे अञा बि फ़ाइदा मिलंदई अल्लाह खे को बि नुक़सान कोन्हे असांजे सजदे न करण सां अल्लाह खे नुक़सान कोन्हे सजदो कंदासीं ख़ुदा राज़ी थींदो फ़ाइदा ई फ़ाइदा अल्लाह जो क़ुरान पढ़ंदे फ़ाइदा असांजा वरन त ॾिसो था अॼु अहिड़ियूं बीमारियूं पैदा थियूं आहिनि जंहिंजो इलाज ई कोन्हे माण्हू परेशान आहिनि अस्पतालुनि मां घुमी घुमी ला इलाज थी माण्हू अचे घरनि में सुम्ही पिया अॼु दुनिया ते बीमारियुनि जो इलाज ख़तम थी वियो त सोना अल्लाह ताला तो वटि इलाज तुंहिंजे घर में रखियो आहे पर असां उन अल्लाह जे क़ुरान खे न पढ़ूं था न उनखे सम्झूं था न उन ते ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश था कयूं त इन करे अचो त अल्लाह जे दोस्तनि सां ताल्लुक़ रखूं अल्लाह जे वलियनि सां मोहबत ऐं सोबत रखूं अल्लाह जे दीन ते अमल कयूं इंशाअल्लाह ताला हिन दुनिया में ॾुखी सुखी ज़िंदगी गुज़री वेंदी पर क़ब्र ऐं क़यामत तव्हां असांजी आबाद हूंदी सोना हिन दौर जे अंदरि इन दीन जी चाशनी इन दीन जी मोहब्बत इन दीन जो मेठाज पैदा करण जे लाइ तोखे अल्लाह जे वलियनि सां सोबत करणी पवंदी अल्लाह जे दोस्तनि जे वेझो वञ अल्लाह जे वलियनि सां कुर्ब रख प्यार रख उन्हनि जे वेझो वञ उन्हनि जे वेझो वेहण सां उन्हनि जी तालीम मां सोबत मां उन्हनि जे ॻाल्हियुनि मां तुंहिंजे अंदर में हिकु अहिड़ो ॾीओ ॿरी पवंदो जेको ॾीओ क़ब्र में बि कोन विसामंदुई अहिड़ो ॾीओ ॿरी पवंदो अल्लाह ताला तव्हां असांखे त सोणो पीर कामिल कंबर वारो ॾिनो आहे जेको परे बि कोन्हे को ऐं वरी उनजी वॾी महिरबानी इहा आहे त हर साल 21 रबियुल अव्वल शरीफ ते तव्हांजे शहर में महिरबानी करे उहो ईंदो आहे घर वेठे अचे तव्हां असांजे मथां पंहिंजो
करम वारो ककर वसाए वेंदो आ। मुंहिंजा सोना मुंहिंजो दोस्त आ फ़कीर गुलज़ार अली नाथ ख़ान आ, इनखे चवंदुमि हूअं मां पाण मनकबत पढ़ंदो आहियां साईं कंबर वारे ॾींहुं, पर अॼु हिन फ़कीर खे चवंदो तव्हांखे कंबर वारे साईं जी मनकबत ॿुधाईंदो। उन खां बाद में सलातो सलाम जो हिकिड़ो मिसरो दुआए ख़ैर नंगर मुंहिंजे महबूब जे मीलाद